जिक्र कंदासीं नसीराबाद भरिसां चिंजणी बिरादरी के बिन धुरन में झेड़े दौरान एक औरत समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ मियांदाद चिंजणी में चिंजणी बिरादरी के बिन धुरन में मामूली ॻाल्हि तां झेड़े दौरान अजीबा ख़ातून ऐं शाहनवाज़ अली चिंजणी ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त थाणे ते झेड़े जे NC कटाइण बाद ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वाक़िए जो को केस दाख़िल न थी सघियो। कराची के इलाइक़े मूसा कॉलोनी में 4 माड़ इमारत ढही पट थी पई। रेस्क्यू टीमूं वाक़िए वारे हंधि पहुची वियूं। रेस्क्यू ज़रियनि मूजिबि गुलबर्ग वारे वेझो इमारत ढही पट थी पई आहे, जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो जानी नुक़सान जा इतला न आहिनि मिलिया। मक़ामी इंतज़ामिया ॿुधायो त ज़बून हाली सबबु इमारत खे गुज़िर राति ई ख़ाली करायो वियो हो। बाहूखोस वेझो अणॼातल जवाबदार लठियूं ऐं कुआड़ियूं हणी 2 ॻोठाणनि खे ज़ख़्मी करे फ़रार थी विया। ॻोठ हज़ार कनखोसो में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि ख़ैर बख़्श ऐं बख़्त अली जखराणी ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॻोठाणनि ॿुधायो त झेड़े बाद पुलिस खे इतला ॾिनूं, पर पुलिस देर सां पहुचण सबबि जवाबदार फ़रार थियण में कामयाब थी विया। पुलिस ॿुधायो त झेड़े जो कारण जखराणी ऐं खोसा बिरादरी जे 2 धुरनि में पाणी जे मामले तां तकरार हलंदड़ आहे। रोहड़ी रेलवे स्टेशन भरिसां 40 वरनि जो वाटाड़ू ट्रेन हेठां चिबाड़जी फौत थी वियो। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त 40 वरनि जो वाटाड़ू मीर ख़ान खोसो ट्रैक क्रॉस कंदे रहियो हो त पेशावर खां ईंदड़ ट्रेन हेठां चिबाड़जी फौत थी वियो। इतला मिलण ते रेलवे पुलिस फौती शख़्स जो इलाज करण तालका इस्पताल मुंतक़िल कयो आहे। पुलिस मूजिबि फौती जी सुञाणप मीर ख़ान खोसो जे नाले तौर थी आहे, जेको रोहड़ी न्यूयार्ड जे इलाइक़े नाजघर जो रहवासी ॿुधाए पियो वञे। कराची में मोटरसाइकिल सवार कुटुंब नाले में किरी हादसे जो शिकार थियण सबबि औरत फौत, जॾहिं त 2 महीननि जो ॿारड़ो अञा लापता थी वियो आहे। पुलिस मूजिबि शादमान टाउन वारे इलाइक़े में मोटरसाइकिल हादसे जो शिकार थियण सबबि समन नाले औरत फौत थी वई आहे। पुलिस ॿुधायो त हादसे जो शिकार थियल मोटरसाइकिल सवार दानिश ऐं संदसि 1 साल जी नींगरी खे बचायो वियो आहे, जॾहिं त संदसि 2 महीननि जे नींगर खे जी ॻोल्हा कई पई वञे। पुलिस ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं नाले में किरी लापता थियल 2 महीननि जी ॿारड़ी अज़लान जी ॻोल्हा अॼु ॿीहर शुरू कई वई आहे। वाज़े रहे त शादमान टाउन नाले जे अदावत डिघे अरसे खां हलंदड़ आहे, जंहिं सबबि अहिड़ा हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। खैरपुर डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन के अगूणे सदर मथा कातलाने हमले खिलाफ वकीलन तरफा अदालती कार्रवाई जो बाइकाट किया वियो। वकील बिरादरी जो चवण आहे त मंजूर हुसैन अंसारी मथा कातलाने हमले खिलाफ बाइकाट सबब केसन जूं ॿुधणियूं नथियूं थी सघनि। उन्हनि ॿुधायो त मंजूर हुसैन अंसारी मथा हमलो कयल खुलियल दहशतगर्दी आहे। अहिड़े अमल जी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कनि था। वकील मंजूर हुसैन अंसारी जो चवणु हो त संदसि मथा हमलो कंदड़ जवाबदार जी सुञाणप सखर जे रहवासी असद खुरोस के नाले सां थी आहे। हू शाह हुसैन थाणे जी पुलिस तहवील में आहे। वकील बिरादरी आला अख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त मंजूर हुसैन अंसारी जे कातिलनि खिलाफ़ कार्रवाई करे खेनि सख़्त सज़ा ॾिनी वञे। समारोह में मुतासिर औरत पारां बासरनि पारां मुबैना तौर 10 साल खां कैद ऐं ज़्यादती बाद विकिरो करण जो इंकशाफ कंदे इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। समारोह जे रहवासियुनि इरम मुगल इल्ज़ाम हणींदे चयो आहे त ख़ासकली राजून इताहत जे अॻवान अबू बकर ख़ासकली खेसि 10 साल ज़ोरी कैद करे ज़्यादती जो निशानो बणायो। मुतासिर नारी सामारे थाणे ते पहुची पनाह लाइ दरख़्वास्त ॾिनी ऐं चयो त मुड़ुस जे तलाक बाद अबू बकर ख़ासकली साणस 10 सालनि ताईं ज़्यादती कंदो रहियो।
उन्होंने चयो त ॼाणायल 62 शख़्स ज़मीन एवज़ संदसि निकाह कपरी बिरादरी जे हिकु शख़्स सां करायो जंहिं बाद हू ज़मीन फवाए वियो। हुननि ॿुधायो त 62 शख़्स संदसि मुड़ुस खे हिकु हफ़्ते खां क़ैद करे ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे। मुतासिर औरत IG सिंध ऐं ॿियनि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, सिंध में सावणी जी बरसातुनि जो सिलसिलो जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी बीठल आहे। कराची, हैदराबाद, दादू, जोही, शहदादकोट ऐं काछे में बरसात पई आहे। मौसमियात खाते मूजिबि कराची, हैदराबाद, बदीन जी साहिली पट्टी ते ककर वसी सघनि पिया। बलोचिस्तान ऐं ॾाखणे पंजाब में गजगोड़ सां गॾु मींहं जो इम्कान आहे। कराची में तेज़ वसकारे खां पोइ सदर गुलशन इक़बाल लियारी, क्यामाड़ी, तारक रोड, शाह फैसल कॉलोनी, पोर्ट कासिम ऐं ॿियनि इलाइक़नि में रस्तनि ते पाणी बीहजी वियो। शहदादकोट ऐं भरपासे में वक़्फ़े सां हल्की हल्की बरसात जो सिलसिलो हलंदड़ आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई। दोदापुर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वक़्फ़े सां बरसात वसे पई, जॾहिं त बिजली जो निज़ाम ख़राब हुअण सबबि रहवासी परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। दादू ऐं भरपासे में बि वक़्फ़े सां मींहुं वसण जे सबबि मौसम ख़ुशगवार थी वई ऐं गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो आहे। इलाइक़े वासी जो चवणु आहे त बरसाती पाणी नेकाल न थियण सबबि रहवासी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। होॾां जोही समेत काछे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु तेज़ बरसात सबबि बिजली जो निज़ाम धरम भरम थी वियो आहे, जंहिं सबबि रहवासी परेशान आहिनि। जोही में ज़ोरदार वसकारे खां पोइ काछे जूं 8 नयूं, नई गाज, नई नली, नई सूरी, नई तकी ऐं नई ककड़ाटी समेत ॿियूं नयूं वई आहे। जी केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। बरसाती पाणी सबबि काछे जे 100 खां वधीक ॻोठनि जो जोही दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे, जंहिं सबबि रहवासियुनि खे अच वञ में सख़्त ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। ख़ैरपुर में तेज़ बरसातुनि सबबि खजियनि जे बाग़नि में सुकाइण लाइ रखियल अरबें रुपयनि जो खजूर तबाह थी वई आहे, जंहिं सबबि आबादगार परेशान थी विया आहिनि। मुतासिर आबादगारनि जो चवणु आहे त खजियनि जो फ़सुलु मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे, जंहिं सबबि खेनि करोड़नि रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। हुननि ॿुधायो त बरसाती पाणी सबबि हज़ारे एकड़नि ते बीठल संदन फ़सुल पाणी हेठि अची विया आहिनि। आबादगार आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त खजियनि खे बचाइण बाबति असराइता उपाउ खयां वञनि। उॾेरो लाल ऐं भरपासे में बरसात सबबि रोड रस्ता पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त पाणी नेकाल न थियण सबबि रहवासी सख़्त ॾुखियाईनि जो शिकार बणिजी विया आहिनि। ॻोठाणनि नसरुल्लाह अकलाणी ऐं ॿियनि ॿुधायो त संदन इलाइक़े मां पाणी नेकाल न थियण सबबि ॻोठ ऐं भरपासे में 4 फुटनि खां वधीक पाणी बीहजी वियो। उन्हनि ॿुधायो आहे त घिटियुनि में पाणी बीहजी वञण सबबि संदन ज़िंदगी जो कार वहिंवार सख़्त मुतासिर थी वियो आहे। हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। उन्हनि आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त ॼाणायल इलाइक़नि में बरसाती पाणी नेकाल कराए रहवासियुनि खे परेशानियुनि खां बचाए वञे। टंडो रहीम खान ऐं काछे में बरसातुनि खां पोइ ॿीहर नयूं वही आयूं। काछे जे शहरनि सां मिलाईंदड़ अहम रोड रस्ता ॿुॾी विया। मुतासिर रहवासियुनि ॿुधायो त बरसाती पाणी सबबि मवासिलाती निज़ाम बि धरम भरम थी वियो आहे, जॾहिं त बीमारियुनि ऐं लाचार माण्हू ॿेड़ियुनि ज़रिए सफ़र करण ते मजबूर आहिनि। हुननि ॿुधायो त सरकार पारां ॿेड़ियूं मुहैया न करण सबबि काछे वासी निजी ॿेड़ियुनि ते सफ़र करण ते मजबूर आहिनि। रहवासियुनि ॿुधायो त तेज़ बरसात सबबि ज़मीनी राब्तो लाॻीतो 5 ॾींहनि खां मुअतल हुजण सबबि छन्नी, सावड़ो, गाजीशा भरपासे में खाद खुराक जी शयुनि जी खोट पैदा थी वई आहे। मुतासिर रहवासियुनि ॿुधायो त शहर सां राब्तो कटण सबबि इस्पताल में दवाउनि जी खोट पैदा थी वई आहे, जंहिं सबबि हू परेशान थी विया आहिनि। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी रहवासियुनि खे सख़्त ईंदड़ परेशानियुनि खां आजो करायो वञे। रेती ऐं भरपासे में बरसाती पाणी नेकालण सबबि पाणी रोड रस्तनि ते बीहजी विया। मुतासिर शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुतासिर रहवासियुनि ॿुधायो त म्यूनिसिपल इंतज़ामिया जी लापरवाही सबबि बरसाती पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं सबबि हू सख़्त ॾुखियाईनि जो शिकार बणिजी विया आहिनि। हुननि ॿुधायो त सेवरेज सिस्टम बहितर न हुअण सबबि शहर ऐं भरपासे जूं घिटियूं ऐं क़ब्रिस्तान गदे पाणी सां भरिजी विया आहिनि। रहवासियुनि ॿुधायो त रोड रस्तनि ते पाणी बीहजी वञण सबबि माण्हुनि जो घर खां ॿाहिरि निकिरण अज़ाब बणिजी वियो आहे। हुननि आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी शहर ऐं भरपासे मां बरसात पाणी नेकाल करे परेशानी ख़त्म कई वञे।
मुल्क में कोरोना वायरस वधीक 5 इंसानी हयातियूं गे वियो। कोरोना वायरस जा 492 नवां केस रिपोर्ट कया विया आहिनि। NIH पारां जारी कयल अंगनि अखरनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं 20,361 माण्हुनि जा नमूना वरिता विया। 492 नवनि केसनि जी तस्दीक थी आहे। NIH मूजिबि कोरोना वायरस जे हकारी केसनि जी शरह 2.42% रिकॉर्ड कई वई आहे।